नाज़रीन, गद्दार मां कहिड़ी उम्मीद रखिजे। वो गद्दार तो पंहिंजे क़ौम लाइ भी गद्दारी करे सके थो, पंहिंजी ज़ात लाइ भी करे सके थो, पंहिंजनि रत जे रिश्तनि सां भी गद्दारी करे सके थो। हिकिड़ो वक़्त जो वॾो बादशाह पंहिंजे वज़ीर मशीरनि सां कंहिं बाज़ार में घुमण वियो। उते ढेर सारा पखी पिंजरे में बंदि ॾिठईं। उहो बादशाह वञी हिकिड़े पखी खपाइण वारे खां पुछा कई त हिन पखियुनि जी केतिरी क़ीमत आहे। जंहिंमें ढेर सारा पिंजरे में पखी हुया, उन जी क़ीमत उन ॿुधाई त हिन जी 5 दीनार क़ीमत आहे। ऐं हिकिड़े सुहिणे पिंजरे में हिकिड़ो पखी हुयो जंहिंजी क़ीमत हिन 10 दीनार ॿुधाई। उहो बादशाह ॾाढो हैरान थियो। उन चयो त हिन हिकिड़े पखी जो 10 दीनार ऐं हिन ढेर सारे पखियुनि जो सिर्फ़ु 5 दीनार, वजह पुछा कई। उन दुकानदार हिन खे ॿुधायो त साईं, हिन पखीअ में एॾी हिकिड़ी क्वालिटी आहे, हिन जी ज़बान में एॾी मिठास आहे, मां जॾहिं बि शिकार ते वेंदो आहियां हिन खे पिंजरे में बंदि करे ऐं उते छॾींदो आहियां त मिठड़े आवाज़ सां ॿोलींदो आहे ऐं ढेर सारा हिन जा जेके पंहिंजा पखी आहिनि उहे गॾु थींदा आहिनि अची, ऐं मां ॼार लॻाए आराम सां सभिनी जो शिकार कंदो आहियां। उन बादशाह फौरन हिन खे 10 दीनार ॾेई उन पिंजरे मां उन खे कटी, पंहिंजे वर मां चाकू कढी उन खे ज़िबह करे उछलाए छॾी। दुकानदार, मशीर, वज़ीर सभु परेशान थी विया। साईं, हेॾी वॾी क़ीमत ॾेई पोइ हिन खे ज़िबह करे उछलायो छो? चई त गद्दार जी सज़ा इहा हुजणु खपे जेके पंहिंजे मिठड़ी ज़बान सां पंहिंजनि खे घुराए काथे मौजूदु करे ऐं ॿियनि जे हथां माराए ऐं फासाए थो, त अहिड़े गद्दार जो सज़ा इहा ई हुजणु खपे त वरी जीअं ॿिया सबक़ सिखनि। नाज़रीन, हर क़ौम में गद्दार हूंदा आहिनि। उहे सिर्फ़ु गद्दारी इन लाइ कंदा आहिनि पंहिंजे मुफ़ाद जे करे, पंहिंजे मिठास उनखे ॾेखारे पंहिंजी क़ौम सां, पंहिंजे ज़ात सां, पंहिंजे मुल्क सां गद्दारी तॾहिं कंदा आहिनि ऐं उन्हनि खे फ़ाइदो बि कुझु न ईंदो आहे। ऐं वक़्तु तारीख़ उन्हनि सां इहो ई हशर कराईंदो आहे, उनखे चाकूअ सां उनजी मुंडी कटे उनखे उछलाए छॾींदा आहिनि। इन जे लाइ गद्दार जी वॾी सज़ा इहा हूंदी आहे। पसंदि अचे त शेयर ज़रूरु कजो।